नाज़रीन, रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो ईंदे ही टंडेलयार में आम वापिदे शयुनि जा मुल्ह आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है गुलाम रसूल नोहड़ियो जी। गुलाम रसूल जी बिल्कुल, रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थींदे ही जेको आहे टंडेलयार में फ्रूट ऐं सब्जियुनि जा अघ जेके आहिनि चोट चढ़ी विया आहिनि। दिहाड़ी ते कमु कंदड़ मज़दूर तबिको मौजूद आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन खां पुछूं त उहे कीअं पिया ज़िंदगी गुज़ारे। हालत अहिड़ी लॻी पई आहे जो ही हुक्मरान जेके आहिनि पाण में विढ़ण में पूरा आहिनि। असीं ग़रीब माण्हू बुख में कटियूं असां में उहा हिम्मत कान्हे असीं अचिणो वठूं। असीं गोश्त खाइण जे लाइक़ कोन्हे, पर दाल बि नथा असीं खाई सघूं। अरे तई हुकूमत कहिड़ी पिया करियो। शहबाज शरीफ साहब, मौलाना फजल रहमान साहब, तव्हां चवंदा हुआ ओॾी महिल चवंदा इमरान खान ने कमर तोड़ दी इमरान। अरे तव्हां त गर्द पूरा असांखे सॼो गर्क करे छॾियो अथनि। असांजा बच्चा बुख पिया मरनि, ख़ुदकशी पिया माण्हू कनि। हींअर महांगाई असांखे एतिरो परेशान करे छॾियो आहे। तेल महांगो थी वियो आहे, अटो महांगो थी वियो आहे, खंडु महांगी थी वई आहे, धंधा ठप बि विया आहिनि। असीं हितां घर वेंदासीं तॾहिं खणी ईंदासीं ॿच्चा खाईंदा असांजा, पर हाणे छला बीठा आहियूं महांगाई जे करे। न को गाॾी थो केरु करणु अचे, न को अहिड़ी मज़दूरी थी लॻे जे असीं मज़दूरी करियूं। हिन रमज़ान में मुर्गे महांगाई वधीक करे अथनि, को रिलीफ कोन ॾिनो अथनि। जेका शइ सस्ती कनि सा का शइ सस्ती कान कई अथनि। असांजी पूरी कान थी थिए ऐं जेको सुबुह जो निकिरूं था शाम जो वञी पुॼूं था, पर चुल्हो मस ॿरे थो। पर इहो आहे असां गवर्नमेंट पाकिस्तान गवर्नमेंट सिंध खे इहो था चऊं रिलीफ उहो ॾियनि जो खाधे जी जेके बि शयूं आहिनि, अटो आहे या गिहु आहे, दाल आहे, रोटी आहे, उनखे यार घटि कयो। जी बिल्कुल, तव्हां पोइ तबिके जी ॻाल्हि ॿोल ॿुधी चवणु आहे त टंडेलयार में जेको आहे हिन वक़्तु फ्रूट ऐं सब्जियुनि जा जेके अघ आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। हिन चवणो हो त असां इफ़्तारी सामान नथा वठी सघूं। हिन महांगाई सबबु जेको आहे इफ़्तारी ऐं सहरी करण लाइ ॾुखियो बणिजी वियो आहे। जी